अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो मुस्तक़बिल सां गॾु आहियां इम्तियाज़ लगारी। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त यूथ मोटिवेशन ते असांजो प्रोग्राम बेस्ड आहे ऐं असीं यूथ मोटिवेशन ते ॻाल्हाइणु वधीक चाहींदा आहियूं। कोशिशि रहंदी आहे त तव्हां दोस्तनि ताईं को न को सुठो कमु या के न के सुठियूं ऐं लाभायतियूं ॻाल्हियूं शेयर कजे। अॼु मुंहिंजे पैनल में मौजूदु आहिनि प्रोफेसर डॉक्टर अतीकुर रहमान खुआरो साहब। पाण ऑथर आहिनि ऐं डिफरेंट यूनिवर्सिटीज़ खे इन्हनि विज़िट कयो आहे। उन खां अलावा अगरि ॻाल्हि कजे त रिसर्च प्रोग्राम्स बि उन्हनि डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में स्टार्ट कराया आहिनि। वर्ल्ड बैंक सां ऐं उन जी कोलेबरेशन सां उन में बि कमु कयो आहे, ब्रिटिश काउंसिल सां बि कमु कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि पाकिस्तान जे अंदरि उन्हनि जे वीसीएस जूं ट्रेनिंग्स बि इन्हनि अरेंज करायूं आहिनि। पाण यूके में बि तमामु घणो अरसो गुज़ारे चुका आहिनि। अॼु उन्हनि सां ॻाल्हि कंदासीं त फॉरेन में या एब्रॉड में कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि ऐं उन खां अलावा असांजे पाकिस्तान में जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन में कीअं सुधारो आणे सघिजे थो। आऊं तहे दिलि सां भलीकार करियां थो प्रोफेसर डॉक्टर अतीकुर रहमान खुआरो साहब। सर, तव्हांजी वॾी महिरबानी सर। थैंक यू सर। सभ खां पहिरियां त अवी यूके जो थोरो शॉर्टली सफ़र ॿुधाइजो ऐं उन खां पोइ असीं ॻाल्हि कंदासीं त अपॉर्चुनिटीज़ कहिड़ियूं आहिनि असांजे नौजवाननि लाइ एब्रॉड वञी करे एजुकेशन हासिल करणु या जॉब हासिल सर। यूके जो सफ़र ईअं रहियो त असां मुख़्तलिफ़ वाइस चांसिलर्स खे, पूरे पाकिस्तान जे वाइस चांसिलर्स खे असां ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी, लेस्टर यूनिवर्सिटी ऐं वेरिक यूनिवर्सिटी में उनजी ट्रेनिंग करायूंसीं रिसर्च जे हवाले सां, जंहिंमें ब्रिटिश काउंसिल असांजी पार्टनर ही कोलेबरेटिव जेको उनजो प्रोग्राम ठहियो ऐं उते वञी मुख़्तलिफ़ लेक्चर्स ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी जे वाइस चांसिलर ख़ुदि, असांजो यूनिवर्सिटी ऑफ लेस्टर जे वाइस चांसिलर ख़ुदि, यूनिवर्सिटी ऑफ लेस्टर जे वाइस चांसिलर ख़ुदि, चइनि ॾींहंनि जो तक़रीबन डिफरेंट कॉन्फ्रेंसिस उते थियूं, जंहिंमें हर यूनिवर्सिटी जे वाइस चांसिलर्स खे इहो ॿुधायो वियो त रिसर्च स्टार्ट कीअं कजे ऐं उन जा मेन पहलू कहिड़ा आहिनि। ऐं इवन के एतिरो ताईं ॿुधायो वियो त हिकिड़ी थींदी आहे वर्ल्ड रिकग्निशन यूनिवर्सिटीज़ जी, त इंटरनेशनल लेवल ते यूनिवर्सिटीज़ की वर्ल्ड QS जेको हूंदो आहे क्वालिटी मिनिमम स्टैंडर्ड हूंदा आहिनि हिकिड़ा MQS, उन जा क्वालिटी मिनिमम स्टैंडर्ड्स कहिड़ा हुजणु खपनि, उन्हनि सभिनी जूं ट्रेनिंग करायूं वयूं। ऐं आख़िर में वाइस चांसिलर्स ख़ुदि, हर वाइस चांसिलर असांजे पाकिस्तानी यूनिवर्सिटीज़ खां इंट्रोडक्शन कयो ऐं आख़िर में शील्ड वग़ैरह बि उन्हनि खे ॾिनियूं वयूं ऐं इहो तमामु हिकिड़ो सुठो सफ़र रहियो। ऐं इहे ट्रेनिंग्स कंटिन्यू करायूं वञनि त सभिनी खां बहितर आहे, छाजे करे इन सां ॾाढी मोटिवेशन मिले थी ऐं उहे ई वाइस चांसिलर्स पोइ अचे यूनिवर्सिटीज़ में इहे पंहिंजा प्रोग्राम खणी था अचनि पिया। इवन के उन्हनि यूनिवर्सिटीज़ जा वाइस चांसिलर बि असां सां गॾु हलिया, जेके सम्झो जिन जी यूनिवर्सिटीज़ ई बिल्कुलु नयूं हुयूं, सम्झो उनखे सिर्फ़ु 1 साल थियो। त मूंखे यादि आहे त हिकिड़े वाइस चांसिलर हुयो नई उनजी यूनिवर्सिटी, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी जे वाइस चांसिलर खां पुछियईं त साईं एंड्रयू हैमिल्टन हो नालो असांजो, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी जो नालो, वाइस चांसिलर प्रोफेसर एंड्रयू हैमिल्टन। उनखे चयईंसीं मुंहिंजी त यूनिवर्सिटी बिल्कुलु नई आहे, हाणे मां यूनिवर्सिटीअ खे किथां स्टार्ट कयां। उन चयोसीं तव्हां इनखे ज़ीरो खां स्टार्ट कयो, ईअं सम्झो त बसि ज़ीरो लेवल आहे, पोइ तव्हां उनखे अॻिते खणी हलो इंशाल्लाह उहा वधी वेंदी। ऐं उन यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसिलर साईं अब्बासी साहिबु हुयो, दाऊद यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग ऐं टेक्नोलॉजी। साईं उन यूनिवर्सिटीअ खे उन ज़ीरो खां स्टार्ट कयो ऐं माशाल्लाह उन यूनिवर्सिटीअ में हाणे तक़रीबन 100 फैकल्टियूं आहिनि ऐं उते रिसर्च बि हले थी ऐं हर शइ उते थिए थी पई। त इन जो सफ़र तमामु यूके जो सुठो रहियो। सही ऐं कोलेबरेटिव रिसर्च सां गॾु स्टूडेंट जो बि उन में जेको आहे सो जीअं ई उहे वीसीज़ आया त स्टूडेंट जो बि कोलेबरेशन रहियो आख़िर में, त उहे उन्हनि सां लिंक करे ऐं इंटरलिंक रिसर्च कीअं कनि। इवन की ॾिसो न, हिकिड़ो सिंपल रिसर्च पेपर आहे, तव्हां हिकिड़ो रिसर्च जर्नल हिकिड़ो जेको आहे सो का बि यूनिवर्सिटी इनिशिएट करे। सर माज़रत अवां जी ॻाल्हि सां एडिंग कंदुसि। अच्छा, यूके में अब्रॉड में माशाल्लाह तव्हांजो तमामु घणो एक्सपीरियंस बि आहे ऐं उतां जी ॻाल्हियुनि खे, उतां जी अपॉर्चुनिटीज़ जेके असांजा नौजवान ख़ासि तौर ते अवेल करे सघनि, उन्हनि खे कीअं डिफाइन कंदव? सर उनखे इहो डिफाइन कंदासीं असां त ॾिसो, पहिरियां उहे एजुकेशन जी जेको आहे सो स्टार्ट कनि था पिया, मैट्रिक, इंटरमीडिएट, उनखां पोइ ग्रेजुएट लेवल, मास्टर लेवल। हाणे मास्टर लेवल खां पोइ असांजो
डिफरेंट क़िस्म जा आईलेट्स वग़ैरह जा एग्ज़ाम थियनि था पिया, GRE टेस्ट थींदी आहे, उन क्वालिफाई करण खां पोइ उहो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में PhD लाइ निकिरी सघनि था। पर के यूनिवर्सिटीज़ अहिड़ियूं बि आहिनि जेके आईलेट्स ऐं GRE जिन खे न रिक्वायर हूंदी आहे, ख़ासि तौर ते UK खां अलावा चाइना वग़ैरह ओॾे बि वञी सघनि था। पर जे UK यूनिवर्सिटी वञनि त उन में मुख़्तलिफ़ इदारा जीअं हायर एजुकेशन कमीशन आहे, ॿिया मुख़्तलिफ़ इदारा, इवन कि उहे कंट्रीज़ बि डायरेक्ट ऑफर कंदियूं आहिनि त तव्हां अचो ऐं PhD अचे असां वटि कयो, पोइ उते वञनि आराम सां पंहिंजी रिसर्च कनि, पंहिंजी PhD कनि ऐं तइलीम मुकमिल करे पोइ मोटी अचे पंहिंजे मुल्क जी ख़िदमत कनि। सही। त उहे अपॉर्चुनिटीज़ बि तमामु घणियूं आहिनि, छाजे करे उतां जी जेका रिसर्च आहे उहा सम्झो इंटरनेशनल स्टैंडर्ड जी रिसर्च आहे ऐं उन जी जेका रिसर्च पब्लिकेशन रिसर्च जर्नल हूंदो आहे उनजो इम्पैक्ट फैक्टर हूंदो आहे हिकिड़ो, उनजो हिकिड़ो स्टैंडर्ड हूंदो आहे, क्वालिटी हूंदी आहे, त उहा हिननि खे तमामु अॻिते खणी वेंदी। बिल्कुलु सही। हा। अच्छा सर, अगरि जॉब्स जी अपॉर्चुनिटीज़ बाबति ॻाल्हाइजे त जॉब उते करे सघिजे थी, आसानीअ सां मिली वञे थी या के सोशल मीडिया जा बिल्कुलु, प्लेटफॉर्म? जेकॾहिं कंहिं यूनिवर्सिटीअ मां हो PhD उते कंप्लीट कनि था त उन्हनि जो ई उते सुपरवाइज़र जेकॾहिं हिन जो कमु सुठो आहे ऐं उते हिननि जेकॾहिं पब्लिकेशन ऐं रिसर्च हिसाब सां तमामु घणो कमु कयो आहे त हिननि खे उते बि अपॉर्चुनिटीज़ मिली वेंदियूं। जेकॾहिं सपोज़ का पाकिस्तानी स्कॉलरशिप हे नथा वठनि, छाजे करे काई कंहिं बि इदारे जी पाकिस्तान साइंस फाउंडेशन बि स्कॉलरशिप ॾींदी आहे, ॿिया इदारा बि स्कॉलरशिप्स ॾींदा आहिनि, त उहे बॉन्ड लिखाए वठंदा त तव्हांखे हिन डिग्री करण खां पोइ अचे पाकिस्तान में सर्व करिणो आहे, त जेकॾहिं उहे उन शइ खां आज़ादु आहिनि त पोइ उते बि हे पंहिंजो रही सघनि था ऐं पंहिंजी जॉब वग़ैरह खे कंटिन्यू करे सघनि था। बिल्कुलु सही। ऐं हाई लेवल ते पंहिंजो डिग्रियूं कनि ऐं पढ़नि, अॻिते निकिरनि। अच्छा, अवी जेका ॻाल्हि कई त हिते बॉन्डिंग थींदी आहे पाकिस्तान मां, त बाबा अवी वञो उते एजुकेशन हासिल करण खां पोइ पाकिस्तान जे अंदरि अची ख़िदमत कयो। अहिड़े क़िस्म जा इदारा मां सम्झां थो सोशल मीडिया ते या घणनि नौजवाननि खे इन शइ जी ख़बर कोन आहे, इलाही सारा माण्हू आहिनि जिन खे ख़बर न आहे, हू वञणु चाहिनि था, इहा कीअं ख़बर लहिजे या इहा एडवर्टाइज़मेंट थींदी आहे सोशल मीडिया? अॼुकल्ह त नेट जो दौरु आहे, गूगल ते वञी करे चाइनीज़ स्कॉलरशिप ते वञी करे उते अलाए केतिरी यूनिवर्सिटीज़ जी डायरेक्ट यूनिवर्सिटीज़ बि स्कॉलरशिप ॾींदियूं आहिनि। सही। ऐं पाकिस्तान साइंस फाउंडेशन बि रिसर्च जे मद में स्कॉलरशिप ॾिए थो पियो, रिसर्च फंडिंग करे थी पई, ऐं उन खां अलावा तव्हांजी हायर एजुकेशन कमीशन आहे उहो बि ॾींदो आहे, सिंध हायर एजुकेशन कमीशन आहे उतां बि स्कॉलरशिप्स मिलनि थियूं पियूं। बिल्कुलु सही। त इलाही इदारा आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां गूगल ते वञी सर्च करे ऐं उतां तव्हां स्कॉलरशिप अवेल कयो था पिया। इवन के जेकॾहिं तव्हां पाकिस्तान में पढ़णु चाहियो त सिंध इंडोमेंट फंड हिकिड़ी सिंध गवर्नमेंट जी स्कॉलरशिप आहे, सिंध इंडोमेंट फंड जे नाले सां, त उहा बि उन्हनि खे मिली सघे थी पई। मेरिट बेस हूंदियूं आहिनि सभई ऐं प्योरली मेरिट ते उहे स्कॉलरशिप ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ उहे स्टूडेंट अॻिते निकिरी सघनि था ऐं सभु कुझु कमु करे सघनि था। अच्छा सर, तव्हां थोरी देरि पहिरियों ॻाल्हि कई त अवी जेके वाइस चांसलर्स जूं ट्रेनिंग्स अरेंज करायूं, हिन वक़्तु अगरि पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में ॾिसिजे त मां सम्झां थो त ट्रेनिंग्स जी उस्तादनि तोड़े जी शागिर्दनि ॿिन्ही खे ज़रूरत आहे, अव्हां जो छा चवणु हूंदो इन बाबति? न, बिल्कुलु आहे ऐं उहा थियणु खपे, अञा थियनि बि अथियूं पियूं। इनिशिएटिव ट्रेनिंग्स जो हिकिड़ी ट्रेनिंग प्रोफेसर्स जी बि असां कराईसीं मुंहिंजे डायरेक्टरशिप दौरान, त उनखे मिड टर्म फैकल्टी प्रोफेशनल डेवलपमेंट MTDFPD उनखे चयो वेंदो आहे। उन में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जे प्रोफेसर्स खे घुरायो वेंदो हो, 20-30 ॾींहंनि लाइ स्टे थींदो हो ऐं उन्हनि जी ट्रेनिंगियूं कराई वञियूं। ऐं उन खां अलावा कंट्रोलर जूं तव्हांजे रजिस्ट्रार्स जूं ट्रेनिंग्स ऐं मुख़्तलिफ़ तव्हांजा डिप्टी रजिस्ट्रार्स आहिनि उन्हनि जूं ट्रेनिंग्स अरेंज कयूं वेंदियूं आहिनि। ऐं इहा ट्रेनिंग हिकिड़ो कंटिन्यूअसली सम्झो हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोफेशनल इहा जेका आहे न ट्रेनिंग आहे। ऐं उन खां अलावा हिकिड़ी CPD कंटिन्यूअस प्रोफेशनल ट्रेनिंग डेवलपमेंट प्रोग्राम, उहो वरी ऑन द डोर स्टेप ऑफ द यूनिवर्सिटीज़ जे डोर स्टेप ताईं वञी करे उनखे फंड ॾियो ऐं उनजी उते मुख़्तलिफ़ वरी उहे यूनिवर्सिटीज़ मुख़्तलिफ़ स्टूडेंट खे ट्रेनिंग कराईंदियूं आहिनि, त उहे स्टूडेंट जी ट्रेनिंग बि थी वञे थी, तव्हांजे फैकल्टी डेवलपमेंट जी बि ट्रेनिंग थी वञे थी। त ट्रेनिंग त हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिंसां हिकिड़ी तव्हांजी एजुकेशन जी कंटिन्यूटी रहे थी। सपोज़ हिकिड़ो माण्हू PhD करे आयो, PhD करण खां बाद में उहो जेकॾहिं एफिलिएटेड कॉलेज जो एम्प्लॉई आहे
एफिलिएटेड कॉलेजिस उहे हूंदा आहिनि जेके यूनिवर्सिटीअ सां लिंक हूंदा आहिनि। हाणे अॼुकल्ह BS प्रोग्राम बि शुरू थी वियो आहे नओं, जंहिंमें जेको आहे सो 4 इयर्स प्रोग्राम तव्हांजा मुख़्तलिफ़ कॉलेजिस जेको आहे सो कराइनि था पिया। हाणे उहे 4 इयर्स पूरा मुख़्तलिफ़ कॉलेजिस जेके कराइनि था त उन जे फैकल्टी डेवलपमेंट जो बि प्रोग्राम थियणु खपनि। हाणे ॾिसो न, मां वर्ल्ड बैंक में बि कमु कयो जंहिंमें हुयो त टर्शरी एजुकेशन सपोर्ट प्रोग्राम जंहिंखे DLI4 चवंदा आहियूं। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ अवां जी ॻाल्हि कंटिन्यू करियूं। नाज़रीन वञो त केॾांहुं रहिजो, असां सां गॾु मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।